ज़ुबान, महारनि, चपनि ऐं गलनि जे अंदरूनी हिस्सनि में छाला या ज़ख़्म मुख़्तलिफ़ सबबनि जे करे थी सघनि था, जीअं एलर्जी, इंजरी, इन्फेक्शन, कंहिं शइ जी परेशानी वग़ैरह। गर्मियुनि जी मौसम में वात में अक्सर इहे छाला या ज़ख़्म थी पवंदा आहिनि जेके तकलीफ़ ॾींदड़ हूंदा आहिनि। जॾहिं अव्हां इन्हनि मां मुतासिर थींदा आहियो त खाइण पीअण ॾुखियो थी वेंदो आहे, जॾहिं त तकलीफ़ धार थींदी आहे ऐं अव्हां इलाज जल्द खां जल्द करणु चाहींदा आहियो। जेकॾहिं अव्हां खे बि इहो मसइलो आहे त कुझु घरेलू टोटका अव्हां जी तकलीफ़ घटाए ज़ख़्म ऐं छाला ख़तमु करण में मदद कंदा। बेकिंग सोडा अल्कलाइन हूंदी आहे जेका इन तेज़ाबी कैफ़ियत खे मामूल ते आणे थी, जेका वात जे छालनि जे करे थींदी आहे। हीअ बैक्टीरिया खे ख़तमु करे इन्हनि छालनि जो फौरी इलाज करे थी। हिन खे इस्तेमालु करण लाइ हिकु चांहि जो चमिचो बेकिंग सोडा खे अधु कप गरम पाणी में मिलायो ऐं उन जूं गुरड़ियूं करियो। चांहि में हिकु अल्कलाइन आहे जेको छालनि या ज़ख़्म जी तकलीफ़ वधाईंदड़ तेज़ाब खे मामूल ते आणे थो, जॾहिं त इन में अहिड़ियूं शयूं बि आहिनि जेके तकलीफ़ में घटिताई आणण में मददगार साबित थियनि थियूं। हिकु इस्तेमालु थियल टी बैग खे 5 मिंटनि ताईं छाले या ज़ख़्म ते लॻाए रखो त अव्हां खे रिलीफ महसूस थींदो। हाइड्रोजन पेरोक्साइड हिकु ताक़तवर जीतमार हूंदो आहे ऐं वात जे छालनि या ज़ख़्म खे इन्फेक्शन खां बचाईंदो आहे। हिन खे माउथ वॉश जीअं इस्तेमालु करियो, पर गिड़काइण जी कोशिश न करियो। लूणु मिलियल पाणी सां 30 सेकंडनि ताईं गुरड़ी करियो त जीअं छाला ख़तमु थियण जो अमल तेज़ थी वञे। सोडियम क्लोराइड पाणी में मिलाए टिश्यूज़ जे चौधारी ज़ख़्मनि जे ठीकु थियण जो अमल तेज़ करे सघिजे थो। विटामिन ई जो हिकु कैप्सूल कटे वठो ऐं उन खे पाणियाठ में मिलाए मुतासिर जाइ ते हणो। हीउ तेल छालनि ते हिकु कोटिंग ठाहींदो जंहिंसां इन्फेक्शन न वधंदो। इन खां सवाइ एलोवेरा जेल बि वात जे छालनि या ज़ख़्मनि खे ठीकु करण जो अमल तेज़ कंदी आहे। हिकु चमचे ज़रिए जेल खे मुतासिर जाइ ते हणी सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk